कानूनी शाख टोड़ी थई टोड़े हथ जुल्म ॾिसो असर पवे असर पे काबू कर ये आधा छा चक्कर आता है साईं ये रात बेकानूनी हे जेके वंजियूं कंदा उन्हनि जी हे सज़ा लोड़ियूं था माना हे केतिरो भरियो आहे हे साईं तक़रीबन 10 जरेब त हिननि जा जाथो वंजी थियल आहे उन्हनि जा त भरिया आहिनि पर 30 जरेब ॿिया बि भरिया आहिनि अंडुल टुटो आहे न सही न ऐं हे बेकानूनी हे हिकिड़ी शाख खे वंजी हणंदा हे राजा साहब जूं महिरबानियूं आहिनि जेके हिन असां सां हे समूरे ग़रीबनि आवाम जी हे कणकनि में पाणी साईं पाणी भरियो पाणी हे पकल कणकनि खे हेॾो पाणी ॾिनो अथव साईं हे राजा साहब जी महिरबानी आहे हे वो ये हमरा बीठा आहिनि साईं 30-40 जरेबनि में हे सॼी राति भई शाख उड़ी आहे अच्छा हा साईं हा पोइ अदा तव्हांजा छा ख्याल आहिनि असर वधूं था पिया पूरी था कयूं हा हाणे पीए नथो पाणी वरी टुटंदो इहो हे बनी मथी बि सफ़ा फुल भरियल आहे जा हा साईं इहो पाणी पोइ हाणे हेठि पटी ॾेई आहे त ख़ुदा थो ॼाणे न सही न समूरो सॼो नंबर पोइ जो मथो आहे त ख़ुदा थो ॼाणे दोस्तो शाख खे वंजी लॻल हुई उहा ॿधल हुई पर जॾहिं त शाख में एतिरो पाणी चढ़ियो जो वंजी बि लुड़ी वई इन जी मद में हे जरे घटि 40-50 जरेब जेको आहे उहो सफ़ा ईअं पकल कणिक ईअं सफ़ा ईअं भरिजी फुल थी वई आहे पाणी माना थोरी बि हवा लॻी किरी सघे थी केॾी महिल बि ॾिसो कहिड़ी हवा आहे वधीक जार ख़ान खां पुछूं था त हाणे इन जो आख़िरी हल छा आहे साईं ने जो हल कुझु न आहे बसि हाणे ग़रीब जेको ॿुढो सो ॿुढो हा ॾाढे खे केरु चवंदो कोन ग़रीब जे मथां लहंदी कान पहिरियां त तव्हां पाण रो पिया त मांडूल ॿधा पिया आहिनि धिका लॻा पिया आहिनि साईं उहो मांडूल वारो ॿियो मसइलो आहे उहो पंहिंजे हिसाब सां ईंदो आहे पाणी मांडूलनि वारो जेको बि ईंदो आहे न उहो पंहिंजे हिसाब सां ईंदो आहे वारे सवां वारो ईंदो आहे हे जेको बेकानूनी वंजी हणण या हिननि खे केरु चवण वारो न आहे उहे जेके आहिनि उहे हे ॿोड़ टोड़ उहे था कनि पोइ हे तव्हांखे केॾी महिल ख़बर पई त तव्हांजी ॿनी में पाणी फुल थी वियो आहे सुबुह आयो सुबुह साईं आयासीं तव्हां निंड मां उथी ॾाढो मज़े सां आया बनी ते असां आयासीं बनी जे चकर ते त बाप चकर ॾियूं पुखनि में हवा बवा लॻे थी का किरे ॼण का बीहे हिते जो आयो त हिते आयासीं ते तरबेलो लॻो पियो आहे त ॾिसी ऐं भॻासीं त काॾों आयो काॾों आहे भॻासीं होॾे त ॾिसूं त बाबा हे राज बीठा आहिनि दारोगा बीठा आहिनि इहे सभु बाबा हे वंजी बेकानूनी कंहिं पटी आहे पटियल हुई या सायो करे कंहिं पटिया साईं हाणे ख़ुदा थो ॼाणे राति जो त असां न हुयासीं ख़बर न आहे त हिननि खे का पटी वई या को पाणे भॼी हाणे अदा तव्हांजो त असांखे ॾुख आहे छो जो तव्हांजा आहिनि ॿ ॿार जी साईं जी जी हा उन्हनि जे बारे में सोचो था त उहे छा था सोचनि सभु ग़रीब आहिनि हा सभु ग़रीब आहिनि महिनतूं थियल आहिनि हिन में छा न हिन में ट्रैक्टर लॻा हूंदा हिन में ॿिज पिया हूंदा हिननि में कलर पिया हूंदा त उहो असां चऊं त हाणे भला हे असांजा त खणी 3 जरेब ॿुढा पर हे मां 40 जरेब ॿिया बि ॿुढा हा साईं आहे त ज़ुल्म आहे सरासर ज़ुल्म आहे न साईं हाणे इहो पाणी मानी थो थिए बश वारो दग बि डपियो पियो वञे साईं अॻिते अञा अॻिते थो वञे हाणे आख़िर इन जी भरपाई थींदी किरे त ध्यानु थींदो अन्न मारबो साईं हाणे उहो त हाणे हुननि खे चइजे न जेको वंजी भञे थो त इहो लॻे थो त उन खां भराइजे हा साईं हाणे जेके हिन वंजी जा मुख्य जेके किरदार आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा राजा साहब साईं राजा साहब सातो साहब हा सातनि खे मुंहुं ॾेई वेंदा साईं उहे त मुंहुं ॾेई वेंदा पर हाणे मशहूरु त राजा साहब आहे राजा साहब त हिकिड़ो त कोन 40 जरेब संभालींदो हूंदो नी साईं हो पंहिंजी वंजियूं कई बीठो आहे न 10 जरेबनि जी त हाणे बेलदार बि साता आहिनि हिते जेको घणी ते बेलदारनि जो कसूर न आहे हा बेलदारनि जो कसूर न आहे बेलदार वीचारा आज़ान आई हुननि खे ख़बर पई त हिते वंजी पियल आहे उते अची पहुता हुननि अची ॿधराई शाख बेलदारनि जो ऐं दारोगनि जो को कसूर न आहे हे अवाम जो कसूर आहे हा हे जेको ॾाढाई आहे न या ॾाढाई राजा साहब में आहे माना हे जेको तव्हांजी बनी खे कुते कयो वियो आहे इहो राजा साहब जी महिरबानी आहे इहो नंढड़ो हमरा हिन जा त 2 ॿार आहिनि 3 हिन जा साईं 3 जरेब अथई ओॾो पाणी सिर्फ़ु हीअं वियो आहे या मथे बि वियो आहे
साईं हे ई बसि हे जेको आहे हिन जे मुंडे मूं हे ई पाणी टुटो हितां हीअं वियो आहे या होॾो बि मथां बि वियो आहे? न न हितां थियो दरअसल ॻाल्हि आई आहे त असांखे ॾाढो ॾुख थियो। साईं महिरबानी तव्हां बि अन्न खाईंदव, असां बि जी अलाह कंदो कणिक थींदी, इहा ई कणिक तव्हां खाईंदव। बसि दुआ जहिड़ा पेर आहिनि माण्हुनि जा त खाइण कोन ॾींदव। साईं बसि हाणे उन्हनि खे त ख़ुदा पुॼे न ईअं नी। हा साईं सो दोस्तो हे मुंहिंजे माइटनि जी कणिक ॿुॾी वई आहे, उन सां गॾु ॿी बि 40 जरे ॿुॾी वई आहे। सो इहो कमु हलंदो पियो, जान चरखो आहे, हाणे कंहिं ते ॾोह ॾिजे। शाख में पाणी घणो हुयो, शाख मथां थी उथली आहे, इन जे करे हे रोड सां हे पाणी चकिरे बीठो आहे। हे जेका पकल पकल कणिक ॻाढ़ी ॻाढ़ी नज़र अचे थी, इन जी में एतिरो ई पाणी बीठो आहे जेतिरो हे हिते बीठो आहे। हाणे पकल कणिक खे अगरि हेॾो पाणी ईंदो त उहा किरी पवंदी ऐं दाणो बि मारे वेंदी। दोस्तो हे असांजो वीडियो ॾुखनि सूरनि जो, इन जे करे हे जेके बि आसे पासे कणिकी वारा वीचारा पंहिंजा बना दाना ॿधी विया आहिनि, मथे करे विया आहिनि। अलाह बचाईंदो कणिकनि खे, हर कंहिंजी रोज़ी आहे, अलाह हर कंहिंजी रोज़ी में बरकत विझो।